नाज़रीन, पीपल्स पार्टी जो 58 योम तासीस अॼु मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां ज़िले सतह ते तक़रीबूं रिथियूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत करे रही आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। पीपी जी मरकज़ी अॻवान फरियाल तालपुर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे मिशन खे अवामी ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधाए रहिया आहिनि। नाज़रीन, असां वांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त पीपल्स पार्टी जो 58 योम तासीस अॼु मल्हायो पियो वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां ज़िले सतह ते तक़रीबूं रिथियूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। पीपी जी मरकज़ी अॻवान फरियाल तालपुर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो मिशन खे अवामी ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधाए रहिया आहिनि।